जी नाज़रीन, ख़बर है करमपुर में जेका अवां सां शेयर कयूं पिया। अवामी तहरीक जे अॻवान रसूल बख्श पले जो ऐं शहीद फाज़िल राहू जे वेझे साथी हसन अली बपड़ जे टीजे जी मुनासिबत सां ताज़ियती मेराको संदसि अबाणे ॻोठ मोहरो लॻ करमपुर में थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक जे कारकुननि सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते अवामी तहरीक जे अॻवाननि ज़िले सदर गुल हसन बपड़, जनरल सेक्रेटरी सदाम खोसो, नवाज़ बपड़, गुलाब बपड़, आरब बपड़, राजा बपड़, मंसूर बपड़, असगर मलिक, इंदरलाल, प्रशांत कुमार ऐं ॿियनि अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त हसन अली बपड़ सिंध जी कुंड कुड़छ में हारी पोरे तबिके खे मुनज़म करण ऐं जिदोजहद में पंहिंजे हिसे जो शानदार किरदारु अदा कयो। MRD खां वेंदे कालाबाग डैम मुख़ालिफ़ जिदोजहद तोड़े मज़हबी इंतहा पसंदी, क़बालियत, वॾेराशाही ख़िलाफ़ अवामी सुजागी ऐं जिदोजहद में सिफ़ अवल जो अॻवानी वारो किरदारु अदा कयो। उत्तर सिंध जे क़बीलाई दहशतगर्द कारोकारी, इंतहा पसंदी जहिड़े ख़ौफ़नाक समाज खे चैलेंज करे आमरियत दौर में बि अवामी जिदोजहद खे परवान चाढ़ियो, सिंधी माण्हुनि खे सुजाग कयो ऐं जिदोजहद जे मैदान में आंदो। हू पंहिंजे साह जे आख़िरी घड़ियुनि ताईं फ़िक्र रसूल बख्श पलेजो सां साबित क़दम रहियो। सिंध जी मज़लूम ऐं पोरे तबिके लाइ जिदोजहद करणु सिंध जी औरतुनि खे बाशऊर बणाइण में हसन अली बपड़ जो तमामु वॾो हिसो रहियो आहे। उहे MRD तहरीक सिंध जूं ज़मीनूं नीलाम बंदि करियो, तहरीक वोटर लिस्टूं सिंधी में छपारायो ऐं ॿियनि केतिरनि ई जिदोजहदनि में अॻुभरो रहियो। तनज़ीम अंदरि कारकुन कीअं ठाहिजनि ऐं उन्हनि जी तरबियत करे जिदोजहद जे मैदान में कीअं आणिजे, इहो फ़न वटसि बहितर नमूने मौजूदु हो। सिंध जे पाणी ते धाड़नि समेत सिंध जे ॿियनि अहम क़ौमी ऐं अवामी मसइलनि ते अवामी तहरीक तरफ़ां कयल लॉन्ग मार्चनि, एहतिजाजनि, मुज़ाहिरनि ऐं सरगर्मी सां हिसो वठंदो हो। अवामी तहरीक हिन बहादुर ऐं जफ़ाकश साथी खे सुर्ख़ सलाम पेश करे थी। सिंध जे क़ौमी हक़नि लाइ हसन अली बपड़ जूं कयल ख़िदमतूं ऐं जिदोजहद हमेशह यादि रखियूं वेंदियूं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़, ॻोठ मोहरो, करमपुर।